रायपुर खां सागर दीदार अली कुंभार की रिपोर्ट मूजिब बनो में 2 मासूम ॿार ऑक्सीजन न मिलण सबब तड़पी फौत। बनो में वारसन तरफां सरकारी अस्पताल की एम्बुलेंस न मिलण खिलाफ सख्त एहतजाज। बनो में ग़रीब पोरियत हिम्मत कुमार महेश्वरी जा हिक वक्त पैदा थियल 2 मासूम ॿार फौरी तौर ऑक्सीजन न मिलण सबब तड़पी फौत थी विया। बनो में फौत थियल ॿिन्ही मासूम ॿारनि जे वालिद हिम्मत कुमार लोंग महेश्वरी ऐं ॿियनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त BHU बनो खे मिलियल एम्बुलेंस अवाम लाइ को बि लाभ न ॾेई सघी आहे। रात एमरजेंसी में हिम्मत कुमार महेश्वरी जा 2 गुलन जड़ा मासूम छोकरा ऑक्सीजन न हुअण करे तड़पी फौत थी विया आहिनि। हिननि चयो त सरकारी अस्पताल खे मिलियल एम्बुलेंस जो सिर्फ़ हिकु ड्राइवर आहे, उहो बि 3 ॾींहनि जी मोकल ते वियल, पर इंतज़ामिया उन जो को बि मुतबादिल ड्राइवर बि न मुक़ररु कयो, जंहिं करे रात 2 ॿारड़ा फौरी तौर ऑक्सीजन न मिलण सबब मौत जो बुख बणिजी विया। हिननि सिजावल ज़िले जे इंतज़ामिया ऐं PSI इंतज़ामिया खां मुतालबो कयो त बनो जी एम्बुलेंस सर्विस खे बहितर बनाइण लाइ मुतबादिल ड्राइवरनि जो बंदोबस्त कयो वञे ऐं फील्ड रिलीफ कैंपनि मां बनो जी एमरजेंसी एम्बुलेंस खे कढी अस्पताल हवाले कयो वञे।